नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही वेझो ॻोठ फुलो कमराणी में राति देर सां ॻोठ जे बाअसर तरफ़ां हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती घरनि में घिड़ी नारी मारवी धीउ कोड़ो कमराणी खे मुबीना तौर अगवा करण जी कोशिश कई। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ जोही वेझो ॻोठ फुलो कमराणी में राति देर सां ॻोठ जे बाअसर तरफ़ां हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती घरनि में घिड़ी नारी मारवी धी कोड़ो कमराणी के मुबीना अगवा करण की कोशिश कई। घर भातियुनि तरफ़ां रड़ियुनि ऐं मुज़ाहमत करण ते हथियारबंदनि तरफ़ां औरतुनि ॿारनि ते तशद्दुद हथियारनि जा कुंडा कई डंडा लॻण सबबि घर भाती लाल बख्श कमराणी नबन कमराणी कोड़ो कमराणी के सख़्त ज़ख़्मी करण बाद फरार थी विया। ज़ख़्मी थियल मुतासिर ॻोठाणनि जोही पहुची मीडिया अॻियां ॿुधाईंदे ॿुधायो त ॻोठ फुलो कमराणी जे बाअसर तरफ़ां क्रिमिनल माण्हू साण करे राति देर सां ज़बरदस्ती घरनि में घिड़ी संदन निंड सुतल न्याणी के ज़बरदस्ती अगवा करे खणी वञण जी कोशिश कई, जंहिं ते हथियारबंदनि सां मुज़ाहिमत दौरान हथियारबंदनि घर में मौजूद औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते तशद्दुद करे असांखे हथियारनि जा बट ऐं डंडा हणी ज़ख़्मी करे विधो आहे। हिननि चयो त बर वक़्त हद जी पुलिस वटि पहुची इतला ॾियण बावजूद पुलिस उन्हनि बाअसरनि खिलाफ़ हींअर ताईं का बि कार्रवाई न पई करे। पुलिस तरफ़ां असां ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सॼी राति थाणे ॿाहिरां विहारे सुबुह जो लेटर ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। ज़ख़्मी थियल मुतासिर ॻोठाणनि DIG हैदराबाद SSP दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मामले जी जांच कराए असां मिसकीननि खे ॻोठ जे बाअसरनि जे ज़ुल्मनि खां बचाए उन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे संदन सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजनि मासूम ॿारनि समेत SSP हाफ़िज़ दादू अॻियां इंसाफ़ न मिलण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो।